तव्हांखे ॿुधायूं त मीरपुर माथलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी क़तल केस जी ॿुधणी थी आहे। शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया। अदालत में एक शाहिद याकूब लुंड पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे। नसरुल्ला गडानी खे ख़ालिद लुंड क़तल करायो आहे। शाहिद जो इहो बयान आहे। ख़ालिद लुंड पंहिंजे पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड सां गॾिजी नसरुल्ला खे क़तल करायो आहे। नसरुल्ला गडानी ख़ालिद लुंड जे करप्शन ऐं संदसि कब्ज़ा खोरी खे वाक़ो कंदो हो, जंहिं ते हू कावड़ियल हो। बयान में इहो चयो वियो आहे ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जी मौजूदगीअ में नसरुल्ला गडानी ते संदनि गार्डनि फायरिंग कई हुई। 11 मई ते यारू लुंड वेझो वञण दौरान ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि असांजे मोटरसाइकिल रोके नसरुल्ला खे क़तल करण जो धमकियूं ॾिनियूं हुयूं। 21 मई ते जवाबदारनि असगर लुंड ऐं बरकत लुंड नसरुल्ला गडानी खे इहो चई फायरिंग कई त तूं ख़ालिद लुंड ऐं हुनजे पुटनि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो रहीं थो। याकूब गडानी जो इहो बयानु साम्हूं आयो आहे। मीरपुर माथिल जे शाही सहाफ़ी नसरुल्ला गडानी क़तल केस में शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि।